अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वाइस सां गॾु आऊं आहियां ज़ाकिर लगारी। नाज़रीन, सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हैदराबाद हूअं त कई मसइलनि जे वर चढ़ियल आहे, पर हिन वक़्तु हैदराबाद में शदीद पाणी जी खोट पैदा थी वई आहे। शहरी सरापात एहतजाज बणिजी विया आहिनि। अचो त इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। मां नथो सम्झां त ही पाणी जो मसइलो हल थींदो, छो त टैंकर माफ़िया आहे ऐं मिनरल वाटर्स जूं कंपनियूं वॾियूं वॾियूं उहे इन वॾनि वॾनि माण्हुनि जूं पोइ चवंदा भले असांजो रोज़गार कीअं थींदो। पोइ उन्हनि करे इहो पाणी जेको आहे उन्हनि बंदि कयो आहे ताकी माण्हू वञी ॿाहिरां वठनि। ऐं अलमियो इहो आहे त जेको पाणी आहे उहो बि पैसनि ते वठिणो थो पए, जंहिंजी क़ीमत मां तव्हांखे ॿुधायां थो 20 लीटर वारी 530 रुपया। हाणे मूंखे ॿुधायो जंहिंजो फैमिली हूंदी उहो त रोज़ु 530 जो पाणी पीअंदी हूंदी, कमाई हुनजी 1000 रुपयो आहे, किराए जे घर में रहे थो त पाणी किथां वठंदो। हिननि जी ऑडिट थियणु घुरिजे ऐं इन्हनि जो जेको आहे सो पंहिंजो इन्हनि खे घुरायो वञे जंहिंजे हथ में इहो सिस्टम आहे। मिसाल जे तौरु जेकॾहिं हैदराबाद शहर जेको आहे चेयरमैन या पंहिंजो CEO उन खे कंप्लेन कजे, जे उहो नथा कनि त उनजे पंहिंजो कंप्लेन में वञी जेको आहे मुतसिब आला में वञिजे ऐं उन्हनि खे उनजो हिसाबु किताबु वठणु घुरिजे ऐं थींदो बि तॾहिं। पर मां नथो सम्झां को सुधारो थींदो। हीउ पाकिस्तान आहे, वाहिद मुल्क आहे जंहिंमें माना तव्हां सम्झंदव हवाउनि जो शहर आहे हैदराबाद। अलाह हिन खे ख़लकियो आहे, अलाह हिन खे आबाद कयो आहे। असां थधियुनि हवाउनि में हलूं था, इहो अलाह जो शुक्र आहे, न त हिननि जो वस पुॼे त इहा हवा बि असां खां खसनि। सो अलाह हिननि खे हिदायत ॾींदो ऐं को मर्द मुजाहिद पैदा थींदो जेको सिस्टम खे तब्दील कंदो। अलाह करे त असां पहिरीं तब्दील थियूं, पोइ असां सिस्टम खे तब्दील करण जूं ॻाल्हियूं कयूं। सबसे पहले तो मैं अपना जो पानी का बुनियादी मसला है उस हवाले से ही बात करूंगा। मेरी रिहाइश है कोसार फेज़ 1 में, वहाँ मुझे 12 साल हो गए और 12 साल से मैं मुसलसल टैंक डलवा रहा हूँ। पीने के लिए तो हम जाहिर है कि पानी लेकर आते हैं, वो एक अलग है, लेकिन अपने जो यूज़ के लिए, नहाने धोने के लिए, कपड़े धोने के लिए जो पानी आता है वो हम टैंकर डलवाते हैं। चलें ठीक है जी, मैं तो अफोर्ड कर सकता हूँ, लेकिन हमारे वहाँ पर कई ऐसे लोग हैं जो किराएदार हैं, जो छोटे छोटे फ्लैटों में किराए पर रहते हैं। वो बेचारे किराया नहीं दे पाते, 8-10 हज़ार 12 हज़ार रुपये किराए पे रहते हैं छोटे छोटे फ्लैटों में, तो उनको भी टैंक डलवाना पड़ता है। अब वो मतलब टैंक डलवाएं या किराया दें या अपने बच्चों की स्कूल की फ़ीस भरें, तो पूरी हैदराबाद में इस वक्त इस तरह की सूरत हाल देखने में आती है। चूँकि सोशल मीडिया से हमें पता लगता है कि हैदराबाद के मुख्तलिफ शहरों में पानी नहीं है, पीने के लिए पानी नहीं है। वो तो हम ख़रीद रहे हैं साल से, लेकिन जो घर के इस्तेमाल के लिए, को बर्तन धोने के लिए, कपड़े धोने के लिए और बाथरूम में जो भी हम पानी इस्तेमाल करते हैं, वो पानी तक जो है हम टैंकर डलवा रहे हैं। तो इस वक्त पानी की सूरत हाल तो बहुत ख़राब है। ये तो हमारे मेयर हैदराबाद है, वो बल्दिया के मेयर हैं, फादर ऑफ द सिटी हैं। हमारा जो वासा है वो एक कॉरपोरेशन बन गया है जिसके हेड भी मेयर साहब हैं, उसका DG भी है, वासा का जो है MD भी है। इन लोगों की जिम्मेदारी बनती है कि ये लोग जो है इस अहम मसले पर तवज्जो दें, लेकिन अभी तक ये मसला हल नहीं हुआ। बस अब ये होना चाहिए कि जनाब मेयर हैदराबाद, जनाब डिप्टी कमिश्नर हैदराबाद, DG HDA, वासा के MD ये सर जोड़कर बैठे और इस मसले को हल कराएं। ये तो एक बुनियादी मसला है पानी का, और तमाम मतलब हैदराबाद, कासमाबाद सिटी, लतीफ़ाबाद, ये तो तमाम इलाकों का मसला है। अब आप देखें कि अब अगला महीना जो है मुहर्रम है, फिर मतलब इस तरह इस्लामी महीने आ रहे होते हैं, तो इसमें जाहिर है कि इस तरह के मसाइल हल होने चाहिए। तव्हांखे हिकु रिक्वेस्ट ॿुधायां थो, असांजे दरिया में पाणी कोन्हे, नंबर 1। नंबर 2 नंबर ते घरनि में पाणी नथो अचे। नंबर 3 वासा वारा बिल एतिरा मोकिलनि था। नंबर 4 जॾहिं असां पाणी जे लाइ विढ़ूं था त पाणी लाइ झगड़ो थिए थो, 50 रुपए जो गैलन वठणु पियो थो। पाणी असांजो, दरिया सिंध जो पाणी असांजो, असां वटि नथो, घरनि में नथो पुॼे, त हाणे छा कयूं? हाणे असांजी हुकूमत खे चऊं था बाबा हुकूमत असांखे पाणी ॾे, हुकूमत जी महिरबानी थींदी पाणी जे लाइ, त पाणी असांखे न ॾे, घटि में घटि सुकून थो ॾेई छॾे। असांखे सुकून खपे, असांखे बाबा पाणी मिलंदो तव्हांखे पीतासीं, न त ॾिसूं था तव्हां कीअं असां वक़्तु में गुज़ारूं था। असांखे पाणी खपे। पानी जो है पोजीशन बहुत ख़राब है, बहुत गंदा पानी आता है, हमें बाहर से खरीदना पड़ता है पानी, वो बड़ा मुश्किल है, गरीब आदमी का जीना मुश्किल है। हमारा मुतालबा पानी आना चाहिए, साफ पानी आना चाहिए। नहीं, पानी खारो तो मिले, घर में जो इस्तेमाल के लिए भी असां जो है ना पानी खरीद करे वठूं था।
हुन में गैलन हूंदा आहिनि, उहो पंहिंजे हिसाब सां पैसनि सां ॾींदा आहिनि। उहे ॾींहं में 4-5 गैलन माना पीअण जे लाइ अलॻि वठंदा आहियूं, कपिड़ा धोइण लाइ अलॻि, खाइण पीअण लाइ माना अलॻि पाणी। मिठे पाणी जी का बि हिननि खां उमेद नथी थिए माना कहिड़े टाइम ते राति जे टाइम अचे थो, राति जे टाइम ते सभु सुता पिया आहिनि, पाणी हली बि वियो, ख़तम बि थी वियो। इहो कहिड़ो तरीक़ो? वो हुकूमती नुमाइंदा छा कनि पिया? हुकूमती नुमाइंदा तव्हां ॾिसो पिया, उहो रोड पिया ठाहिनि, शहर खे ठाहिण में लॻा पिया आहिनि, पर मां इंसानु बुख थो मरे, पाणी उने थो मरे, त उनखे ख़बर ई न आहे। हिकिड़ो इंसानु पाणी त मुफ़्त में हूंदो आहे न, पैसनि ते न हूंदो आहे, पर असां पैसनि सां था वठूं। हे त हुकूमत खे ॾियणु खपे, इहे सहूलियतूं वठे न सभु। असांखे टैक्स भरिणो थो पए, सभु शइ भरूं था असां, हुनजे बावजूदि असांखे का बि सहूलियत नथी मिले कंहिं क़िस्म जी। हुकूमत असांजे लाइ छा पई करे पियो हिन में? कहिड़ा मुतालबा आहिनि, छा थियणु खपे? मुतालबा ॾिसो न, त पेट्रोल मुतालबो आहे, ॿियो अलाए केतिरी महांगायूं असांजे मथां जेके टुटियूं आहिनि अची, इहे मुतालबे ई आहिनि। मुतालबो छा आहे, हे त असां ईअं सम्झो जंग में पिया हलूं। जदीदी दौर जो हिकिड़ो नमूनो आहे, या चइजे त उहो जदीदी दौर खे पाण रिकॉल कयूं था। बदकिस्मती सां सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हैदराबाद, जिथे ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, उते पीअण जे पाणी खां महरूम आहे। ही का अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि सिचुएशन आहे, पर गुज़िरियल 1 महीने खां वधीक टाइम थी वियो आहे, घरनि में पीअण जो पाणी ताईं मुयसरु न आहे। पर वरी साॻे ई इन शहर में तव्हांजे टैंकर्स माफ़िया खे पाणी मिले थो। तव्हांजे हर घिटी मोहल्ले ऐं पाड़े में जेके गैर क़ानूनी जेके फिल्टर प्लांट लॻल आहिनि, उन्हनि जा कनेक्शन्स आबाद आहिनि, बर्फ़ जा कारखाना हलनि था, पर आम जेको शहरी आहे उनखे घर में पीअण जो पाणी बि मुयसरु न आहे। हाणे पाणी माण्हू जो जिया पियो आहे, टैंकर्स माफ़िया जे लाइ पाणी मौजूदु आहे, घरनि में पीअण लाइ पाणी मौजूदु कोन्हे को। साॻे ई शहर में गैर क़ानूनी हलंदड़ फिल्टर प्लांट्स, उन्हनि खे कनेक्शन केरु ॾिए थो? उहे को भरपासे जे शहरनि खां त पाणी, या कराची खां त कनेक्शन्स कोन था खणनि न। हाणे उन हैदराबाद जे शहर में आम माण्हूअ खे पीअण जो पाणी मौजूदु कोन्हे को। घरनि ताईं माण्हू सरापा एहतिजाज आहिनि। तव्हां त हाणे मीडिया जा दोस्त सॼो ॾींहुं कवर कयो था, तव्हांखे ख़बर आहे त को हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आहे जंहिं ॾींहुं पाणी जी खोट ख़िलाफ़ु एहतिजाज नथो हुजे। छा इहे एहतिजाजनि जूं आऊं ऐं दाऊं हिननि महल नुमा ऑफिसनि में वेठल माण्हुनि खे कोन थियूं जेको आहे ॿुधण में अचनि? ठीकु आहे, तव्हां ॿाहिरि नथा निकिरी सघो, गर्मी जो टेम्परेचर वधीक आहे, पर डिजिटल मीडिया जो दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, मीडिया जा इदारा तव्हांजो ध्यानु छिकाइनि था। तव्हां बिला शक न निकिरो पंहिंजे घरनि खां, पर मीडिया जेका तव्हांजो आईनो आहे, उहा तव्हांखे जॾहिं आईनो ॾेखारे थी त उहो आईनो ॾिसो ऐं उन मिरर खे साफ़ कयो न। भाई मुझे यहाँ रतीबाबाद में शिफ्ट हुए आज 13 साल हो गए, लेकिन 13 साल में मैंने कभी ज़िंदगी में पानी की लाइन नहीं लगाई जितना मैं पानी की लाइन के पीछे भागा हूँ। लेकिन यहाँ पानी का कोई सूरत हाल नहीं है, एक दिन आता है तो एक हफ्ता नहीं आता। पानी ये है कैन रखे हुए 15 कैन रखे हुए, जो जाते हैं दूर दूर ना रख के आ जाते हैं, जिसके घर पे पानी आता है तो वहाँ से भर भर के उठा के लेके आना। मैं अकेला वाइट बंदा कमाने वाला, जिस पे मुझे पानी लाना है, बिजली देखनी है ना, और कमाने भी जाना है, जिस पे अभी मैं मजदूरी करता हूँ। वो हुकूमत क्या कर रही है? हुकूमत से फिलहाल लूट रही है और कुछ भी नहीं है। हुकूमत चाली हो ना, इनकी अमीरों की है, गरीबों के लिए कुछ भी नहीं है भाई, कोई फैसिलिटी नहीं है, सिर्फ वाली बातें ही बातें हैं और कुछ भी नहीं है भाई। सारे जो बैठे हैं सबसे सब चोर हैं, कोई कुछ भी अच्छा नहीं है भाई, कोई अच्छा नहीं है।